ॾिठियूं सखर का ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदासीं जिते तालीमी माहिर आईबीए जे वीसी निसार सिद्दीकी जी जनाज़े निमाज़ अदा कई वई आहे। जनाज़े निमाज़ में सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ी ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। सलीम सहतो रिपोर्टर सखर असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे। सलीम, ॿुधाइजो तालीमी माहिर निसार सिद्दीकी जी जनाज़े निमाज़ अदा कई वई आहे, कहिड़ी कहिड़ी शख़्सियतुनि उन में शिरकत कई ऐं आम माण्हुनि केतिरे तादाद में उन में शिरकत कई? जी बिल्कुल, सिंध जे नाले वारे तालीमी माहिर साबिक ब्यूरोक्रेट आईबीए यूनिवर्सिटी सखर के वाइस चांसलर मरहूम निसार अहमद सिद्दीकी जी मुनाज़े जनाज़ा आईबीए सखर में अदा कई वई। उन खां पोइ संदन तदफ़ीन आईबीए सखर में कई वई आहे। संदन जनाज़े निमाज़ सिंध के मशहूर आलिम दीन मोहतरम अब्दुल करीम हालजी साहब ने पढ़ाई। संदन जनाज़े निमाज़ में सिंध के नाले वारी सियासी समाजी शख्सियतुनि उन खां अलावा सहाफ़ियुनि अदीबनि शाइरनि आईबीए के शागिर्दनि समेत शहरियुनि जे वॾे अंग जनाज़े निमाज़ में शिरकत कई। जनाज़े निमाज़ खां पोइ सही आले नखिन के लुड़कन में उनके रिक्वास आईबी में संदन तदफ़ीन कई वई। संदन जनाज़े निमाज़ खां पहिरियां सिंध पुलिस सखर पुलिस के चाको चौबंद दस्ते पारां संदन सलामी पेश की हुई। निसार सिद्दीकी साहब जो मशहूर तालीमी माहिर हो जिन आईबीए के इदारे के 1994 में सखर पब्लिक स्कूल के चंद कमरन में इन इदारे की शुरुआत की, जिनके 2017 में यूनिवर्सिटी दर्जो मिलो। आईबीए सखर पाकिस्तान के चंद नाले वारे इदारों में शामिल है जेका सजी मरहूम निसार अहमद सिद्दीकी जी अण तक जिदोजहद मेहनत के नतीजो है, कोशिशुनि जो नतीजो है। ये इदारो सिर्फ मेरिट के करे ही पांचो नालो बरकरार रखने पहुंचे। निसार सिद्दीकी साहब जी अवली तरजीह इहा रही हुई पंहिंजी ज़िंदगी में त मेरिट के शागिर्दनि खे आंदो वञे। उत्तर सिंध में कायम कयल इदारो सभई शागिर्द जेके गरीब शागिर्द जिन तालीम हासिल कंदा आहिनि। निसार सिद्दीकी जो सलीम सहतो, वॾी महिरबानी। माजी नाज़रीन, ब्यूरो चीफ सखर सलीम सहतो असांखे निसार सिद्दीकी साहब जी जनाज़े निमाज़ बाबति अपडेट करे। नाज़रीन